कंहिं बि खाधे में नंढा फोटा शामिल कजनि त उन जी खुशबू वधी वेंदी आहे। अक्सर माण्हू नंढनि फोटनि खे माउथ फ्रेशनर जे तौर ते बि इस्तेमालु कंदा आहिनि। इन सां साह जी बू ख़तम थी वेंदी आहे। पर छा अव्हांखे ख़बर आहे त इन जा ॿिया बि फ़ाइदा आहिनि। ख़ासि तौर ते जॾहिं अव्हां राति जो सुम्हण खां अॻु फोटनि खे चॿाड़ींदा आहियो त इन सां जिस्म खे फ़ाइदा मिलंदा आहिनि। तहक़ीक़ मूजिबि इन जो इस्तेमालु हाई ब्लड प्रेशर, वज़न घटाइण ऐं इन्फेक्शन में फ़ाइदेमंद साबित थी सघे थो। नंढनि फोटनि में कैल्शियम, पोटाशियम, मैग्नीशियम, आयरन, फास्फोरस, कार्बोहाइड्रेट्स हूंदा आहिनि। तहक़ीक़ुनि मूजिबि एंटी ऑक्सीडेंट्स ऐं ड्राइविंग ख़ासियतुनि सां भरपूर नंढा फोटा हाई ब्लड प्रेशर खे घटि करे सघनि था। जिन माण्हुनि खे हाई ब्लड प्रेशर जो मसइलो आहे उहे इन जो इस्तेमालु ज़रूर कनि। हिननि में मौजूदु एंटी ऑक्सीडेंट ब्लड प्रेशर खे नॉर्मल रखण में काराइता हूंदा आहिनि। फोटनि जो अर्क पेशाब वधाइण लाइ बि फ़ाइदेमंद आहे। राति जो निंड करण खां अॻु नंढनि फोटनि जो इस्तेमालु करण सां ओजागे जो मसइलो ख़तम करे सघिजे थो। जिन माण्हुनि खे राति जो निंड नाहे ईंदी उहे कुझु ॾींहं रोज़ फोटा खाइनि। निंड जी खोट सां गॾोगॾु चेड़ाइप बि ख़तम थी वेंदी। इन लाइ राति जो खाधे खां पोइ हिकु फोटो चॿाड़े हिकु गिलास नीम गरम पाणी पी छॾिजे। फोटनि में कुझु एंटी इन्फ्लेमेटरी असर हूंदा आहिनि जेके जिस्म खे पुराणियुनि बीमारियुनि खां बचाईंदा आहिनि। हीअ मुरकबनि सां भरपूर हूंदा आहिनि जेके इन्फ्लेमेशन सां विढ़ंदा आहिनि। जॾहिं अव्हां राति जो फोटा खाईंदा आहियो त इन सां हाज़मे वारो निज़ाम बहितर थी वेंदो आहे। मतली, पेट जा मसइला, कब्ज़ी, पेट जो सूर बि इन सां ख़तम थी सघे थो। हिकु ॾींहं में खोड़ दफ़ा फोटा खाइण ठीकु न आहे। सेहतमंद रहण लाइ रुगो हिकु फोटो रोज़ काफ़ी आहे। जॾहिं अव्हां फोटनि खे पाउडर जी शिकिल में इस्तेमालु कंदा आहियो त शुगर जे मरीज़नि में शुगर जी सतह कंट्रोल में रहंदी आहे। इन सिलसिले में डॉक्टरनि जी सलाह वठण बि ज़रूरी आहे। राति जो फोटा खाइण सां वात में बुई ख़तम थींदी आहे ऐं वात जी सिहत सुठी रहंदी आहे। महारा मज़बूत थींदा आहिनि जॾहिं त वारनि ऐं खल जा मसइला बि हल थींदा आहिनि।